रहमतल लिल आलमी आदो वरी रमज़ान खे मरहबा कहिड़े नमूने मां चवां मेहमान खे मां चवां मेहमान खे साईं रहमतल लिल आलमी आदो वरी रमज़ान खे मरहबा कहिड़े नमूने मां चवां मेहमान खे साईं मां चवां मेहमान खे है खोड़ तोहफ़ा तो असांजे लाइ खणी आयो हिते है मंज़रूं 11 महीननि जूं हणी आयो हिते तंहिं मुसाफ़िर सां मिली है तंहिं मुसाफ़िर सां मिली ताज़ो कयो ईमान खे मरहबा कहिड़े नमूने मां चवां मेहमान खे साईं मां चवां मेहमान खे रहमतल लिल आलमी आदो वरी रमज़ान खे रहमतल लिल आलमी आदो वरी रमज़ान खे मरहबा कहिड़े नमूने मां चवां मेहमान खे साईं मां चवां मेहमान खे है चंड अग में मां ॾिसां ॿारनि सां गॾु ॿुढड़नि चयो है ओचिते आवाज़ मुस्लिम क़ौम जे कन ते पियो चंड बीठो आ चयाऊं चंड बीठो आ चयाऊं मूं ॿुधो ऐलान खे मरहबा कहिड़े नमूने मां चवां मेहमान खे साईं मां चवां मेहमान खे है रहमतल लिल आलमी आदो वरी रमज़ान खे मरहबा कहिड़े नमूने मां चवां मेहमान खे साईं मां चवां मेहमान खे है मोमिननि खे अर्ज़ आज मजदूं सींगारियो है हाफ़िज़नि खे हर पारां जे अॻियां बीहारियो है कन शुरू अलहम्द खां है कन शुरू अलहम्द खां ठाहे पढ़नि क़ुरान खे मरहबा कहिड़े नमूने मां चवां मेहमान खे साईं मां चवां मेहमान खे रहमतल लिल आलमी आदो वरी रमज़ान खे मरहबा कहिड़े नमूने मां चवां मेहमान खे साईं मां चवां मेहमान खे है निंड मोहजा भाव मूरन हिन महीने में कजां है पोइ लागी तूं निंडूं प्यारे मदीने में कजां है पोइ लागी तूं निंडूं प्यारे मदीने में कजां खुद मोहम्मद मीर चमदुई खुद मोहम्मद मीर चमदी जस आतो जवान खे मरहबा कहिड़े नमूने मां चवां मेहमान खे साईं मां चवां मेहमान खे है रहमतुन हूं ते बुराची वेत चौप जे बाग खे है अज सुभाणे नेठ छॾणो वादा हिन माग खे रख सेहड़े आख़िरत जे रख सेहड़े आख़िरत जे आख़िरी सामान खे मरहबा कहिड़े नमूने मां चवां मेहमान खे अदा मां चवां मेहमान खे रहमतल लिल आलमी आदो वरी रमज़ान खे मरहबा कहिड़े नमूने मां चवां मेहमान खे साईं मां चवां मेहमान खे है सीर सियारे वारे मौसम में सजण आयो अथई है रोज़ो रख तिर चेतरी तकलीफ़ रोज़े में न थई
पंहिंजे बानप कान पैदा पंहिंजे बानप कान पैदा कयो ख़ुदा इंसान खे मरहबा कहिड़े नमूने मां चवां महिमान खे साईं मां चवां महिमान खे ऐं रहमत सां जीअरो रखियो अथई रब मां सदको वञा है हिन ग़ुलाम नबी महेसर जी हयाती हुई अञा है रहमत सां जीअरो रखियो अथई रब मां सदको वञा है हिन ग़ुलाम नबी महेसर जी हयाती हुई अञा जो वरी विछड़ी मिलिया हूँ जो वरी विछड़ी मिलिया हूँ साल जे सुल्तान खे मरहबा कहिड़े नमूने साईं मां चवां महिमान खे साईं मां चवां महिमान खे ऐं रहमत लिल आलमी आदो वरी रमज़ान खे साईं रहमत लिल आलमी आदो वरी रमज़ान खे मरहबा कहिड़े नमूने मां चवां महिमान खे साईं मां चवां महिमान खे साईं मां चवां महिमान खे।